सब का पहिरीं त असांखे 14 अगस्त 1947 ते असांजो प्यारो मुल्क आज़ाद थियो। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे 14 अगस्त मल्हाइण ते, छो जो 14 अगस्त असांजे वॾनि जदोजहद करे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना राज जी अॻुवाणी में आज़ादु थियो। असांखे ॾाढी इन ॾींहं ते ख़ुशी थींदी आहे। इन ॾींहुं असां झंडियूं पंहिंजा घर जश्न मल्हाईंदा आहियूं। इन करे असांखे ॾाढी ख़ुशी थींदी, छो जो 14 अगस्त असांजे पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। त असांजे सभिनी जी 14 अगस्त सॼी पाकिस्तान खे मुबारकूं। जज़्बे हुजे हर ॻाल्हि में थी वञे पाकिस्तान सिर्फ़ु ॾेई छॾंदा आहियूं। उन लाइ हीअ ॾींहुं त ख़ुशी जो ईद खां वधीक असांखे ॾींहुं आहे। पाकिस्तानी हैं, पाकिस्तान के रहने वाले हैं। हम इंशाल्लाह पाकिस्तान का 14 अगस्त धूमधाम से मनाएंगे, बड़ी खुशी के साथ मनाएंगे। जैसे ईद का शो होता है, इसका भी ऐसे शो होता है। 14 अगस्त हमने माना है जैसा पाकिस्तान आज़ाद हुआ है। इंशाल्लाह आपने मुल्क है, मुल्क के ऊपर आपने खून और आपने दिलवरी और आपने बिरादरी पठान कौम सब खुश इनका साथ है। हर ताउन हर बार्डर हर हिसाब किताब में